कान अला अब्दिही लियकून लिलआलमीन नज़ीरा वदायन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा व अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु फ़ी ज़ातिही वला फ़ी सिफ़ातिही व अशहदु अन्न सय्यदना व नबिय्यना व हबीबना हबीब रब्बिना खलील रब्बिना क़ाइद गुर्रिल मुहज्जलीन इला जन्नातिन नईम सय्यदना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला जल्ल व अला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। यरफ़इल्लाहु अल्लज़ीना आमनू मिनकुम वल्लज़ीना ऊतुल इल्म दरजात। वक़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र वमा कानल मुअमिनूना लियन्फ़िरू काफ़्फ़ह फ़लौला नफ़र मिन कुल्लि फ़िरक़तिन मिनहुम ताइफ़तुन लियतफ़क़्क़हू फ़िद्दीन वलियुनज़िरू क़ौमहुम इज़ा रजऊ इलैहिम लअल्लहुम यहज़रून। सदक़ल्लाहुल अज़ीम। वक़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र फ़ी शानिन नबिय्यिल करीमिर रऊफ़िर रहीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। लब्बैक अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि व सल्लिम तस्लीमन कसीरा। मुअज़्ज़ज़ सामीन, अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। हस्बे मामूल ही जलसो सालाना इन मदरसे में थींदो आहे, जंहिंजो बुनियाद ओस ज़मान सय्यदना मुर्शिदुना साईं आग़ा फ़ख़्रुद्दीन जान तग़म्मदहुल्लाह बिरहमतिही व अफ़ादल्लाहु अलैना मिन फ़ुयूज़ातिही व बरक़ातिही बुनियाद रखियो। सेवण शरीफ़ हुजे, भान हुजे, काफ़ी मदारिस आहिनि जंहिंजो बुनियाद साईं जन रखियो। वरी अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह जो सदन ख़ानदान मां साईं हज़रत क़िबला साईं मोहम्मद आसिम जान अतालल्लाहु उम्रहू तबारक व तआला व हाफ़िज़हू मिन शर्रिल हासिदीन, जो का पंहिंजी महिरबानी करे उन्हनि मदरसनि जी जेको आहे प्रोग्राम थींदो आहे परे खां अची उन में शिरकत कंदा आहिनि। उन सां गॾु साईं असांजा मेहर वारा साईं अहमद ज़हीन हज़रत साईं अहमद ज़हीन, ॿिया बि उलमा आहिनि ला अज़कुर अस्माहुम लिक़िल्लतिल वक़्त। बहरहाल उन्हनि जी महिरबानी जो हिन जलसे में शिरकत कंदा आहिनि। इहा ॻाल्हि मूंखे हिकिड़ी ॾाढी सुठी लॻी जो हिन मदरसे में जेके शागिर्द जेके पढ़ी रहिया आहिनि ऐं उन्हनि खां कुझु ख़िताबात कराया विया, इहा हिकिड़ी बहितरीनु ॻाल्हि आहे। तव्हांखे जेको आहे सो उन्हनि में हिकिड़ी जेको आहे सो अवामुन्नास जे आॾे ॻाल्हाइण जो मलिको पैदा थींदो। नवां नौजवान आहिनि, ज़रूरु उन में कुझु ग़लतियूं थींदियूं आहिनि बहरहाल, लेकिन इन मां ई हू जेको आहे अवामुन्नास जे अॼु हिते ॻाल्हायूं, सुभाणे ॿिए जलसे में ॻाल्हाए सघंदा, टे में हिन वक़्त जी ज़रूरत आहे। असां बि अल्हम्दुलिल्लाह पंहिंजे मदरसे में चंद जेके आहिनि शागिर्द हूंदा आहिनि उन्हनि खे मौज़ू विराए ॾींदा आहियूं। मौज़ू मुताबिक़ जेको आहे सो अल्हम्दुलिल्लाह ख़िताब कंदा आहिनि। ऐं उन खां बाद में जेको आहे सो ख़ुसूसन को वॾो माए नाज़ ख़तीब जेको आहे सो असीं कोन घुराईंदा आहियूं। पंहिंजा मक़ामी उलमा उन सां गॾु साईं जन जो ख़ासि मुरीद ऐं कुझु वक़्तु असां वटि बि हू पढ़ियो। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह तबारक ताला उनखे सुठे इल्म सां नवाज़ियो आहे। ज़ाहिरी इल्म तसव्वुफ़ सां वरी उनजो ख़िताब बहितरीन इल्म जे मौज़ूअ ते थींदो आहे। साईं जन परे खां आया आहिनि, साईं जन खे थकावट बि आहे, उनखे बि लिहाज़ में रखिणो आहे। जेकॾहिं ख़िताब माशाअल्लाह करण ते अचूं इल्म जे मौज़ूअ ते, ॿियूं कंहिं ॻाल्हियुनि ते, मुहबत रसूल ते, त पोइ उन में 2-3 कलाक बि अल्हम्दुलिल्लाह लॻी सघनि था। लेकिन इंशाअल्लाह मुख़्तसर वक़्त में तव्हांखे आउं फ़ारिग़ कंदुसि, जो साईं जन जी जेको आहे जो लिहाज़ रखिणो आहे।
ऐं हूअं बि ॿी वरी असां वटि इहा ॻाल्हि हिकिड़ी हूंदी आहे, हक़ीक़त आहे त वाइज़ जलसा थींदा आहिनि, पोइ अवामुन्नास जो तवजुह जेको आहे घटि हूंदो आहे। दौराने ख़िताब मोबाइलूं ॾिसंदा आहिनि पिया, मोबाइल ईंदी आहे कलाम बि कंदा आहिनि पिया, ऐं पाण में गुफ़्तगू बि कंदा पिया आहिनि। हालांकि अल्लाह तबारक व तआला ही जेको असां वाइज़ कंदा आहियूं, ख़िताब कंदा आहियूं, उन में छा हूंदो आहे? क़ुरान और हदीस, अल्लाह जे औलियान जो ज़िक्र। छो त पहिरीं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो? ख़ैरुल कलाम कलामुल्लाह, सभ खां वधीक में भलो कलाम केरु आहे? क़ुरान करीम, अल्लाह जो कलाम। उन खां बाद ख़ैरुल हदी हदी सय्यदना मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उन खां बाद शान आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीस मुबारक जो। उन खां बाद बुज़ुर्गनि जा औलिया जा अक़वाल अफ़ाल अशार उनजो टियों दर्जो आहे। तंहिंजे करे असांजो जेके नवां नौजवान जेके असांजा उलमा बणजनि था, उन्हनि खे पहिरीं क़ुरान पोइ हदीस, सुठो अल्हम्दुलिल्लाह क़ुरान जो आयात पढ़ियूं, अहादीस तय्यबा पढ़ियूं, उन खां कुझु अशार पढ़ियूं, सुठी ॻाल्हि आहे। त अल्लाह तबारक तआला क़ुरान करीम में छा फरमायो आहे? इज़ा क़ुरिअल क़ुरआनु फस्तमिऊ लहू व अनसितू लअल्लकुम तुरहमून। अल्लाह से तो फरमाए इज़ा क़ुरिअल क़ुरआन, जॾहिं क़ुरान शरीफ़ पढ़ियो वञे, पोइ छा तव्हां ते लाज़िम आहे? अल्लाह तबारक तआला असांखे ॿ अमर कया आहिनि, फस्तमिऊ लहू व अनसितू। इस्तिमा चवा है तवज्जुह सां कन ॾेई ॿुधणु, व अनसितू ऐं ख़ामोश रहो, लअल्लकुम तुरहमून, पोइ यकीनन तव्हां ते अल्लाह तबारक तआला जी रहमत नाज़िल थींदी। पर शर्त ॿ आहिनि, जेकॾहिं उन ॿिनि शर्तनि ते तव्हां अमल कंदो त यकीनन अल्लाह तबारक तआला जी तव्हां ते रहमत नाज़िल थींदी। पर शर्त ॿ आहिनि, तवज्जुह ॾेई ॿुधिजे ऐं ख़ामोश रहिजे। ऐं छा? ख़ामोश रहिजे। लअल अरबी लफ़्ज़ आहे, अरबी में इस्तेमालु थींदो आहे उमेद जे माना सां। छाजे सां? उमेद जे माना सां। लेकिन यादि रखो, जेकॾहिं इंसान असां अरब आहियूं, अरबी ॻाल्हायूं था, या खणी गैर अरब हुजूं हे लफ़्ज़ इस्तेमालु था कयूं, त असांजे लाइ बराबरि माना आहे लअल जी उमेद। छा आहे? उमेद। चवंदा आहियूं न बाबा, यकीन न हूंदो आहे, उमेद आहे सुभाणे कराची वेंदुसि, उमेद आहे सुभाणे ही कमु कंदुसि, उमेद आहे सुभाणे ही कमु कंदुसि। छो त यकीन न आहे। लेकिन अल्लाह तबारक तआला जो इल्मु यकीनी आहे। इल्मु छा आहे? यकीनी आहे। अल्लाह जे तरफ़ खां जेकॾहिं लअल जो लफ़्ज़ इस्तेमालु थींदो त उते माना छा कंदासीं? यकीन। छा माना कंदासीं? यकीन। हत्ता महबूब रब्बुल आलमीन, शफ़ीउल मुज़नबीन, रहमतुल लिल आलमीन, ख़ातमुन नबिय्यीन सय्यदना मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ खां बि जेकॾहिं लअल जो लफ़्ज़ इस्तेमालु थिए त उते बि माना चाहे यकीन। छो त अहिड़ा काफ़ी वाक़ियात आहिनि। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु सहाबी रज़ी अल्लाहु ताला अन्हु खे फरमायो लअल जो लफ़्ज़ त तव्हांजी उमिरि जेकी आहे डिघी थींदी। त उते अल्लाह जे हबीब जीअं फरमायो, वाकई हुन पंहिंजो पोटा पोटा वॾो ख़ानदान ॾिठो, अल्लाह तबारक तआला हुनजी वाकई ज़िंदगी डिघी कई। त ॾिसो अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लअल जो लफ़्ज़ इस्तेमालु कयो, उते माना यकीन। बाक़ी असां आम इंसान जेके आहियूं, उन जे लाइ लअल जो लफ़्ज़ हूंदो आहे उमेद। मौलाए काइनात सय्यदना अली रज़ी अल्लाहु ताला अन्हु खां पुछियो वियो, या अमीर अल मुमिनीन कैफ़ अरफ़्त रब्बक, ए अमीर अल मुमिनीन तव्हां पंहिंजे रब खे कीअं सुञातो? त हिन काइनात जो ख़ालिक आहे, मालिक आहे, ख़ालिक़ुस समा वल अर्द। कंहिंखां सुवाल कयो? सय्यदना अली रज़ी अल्लाहु अन्हु, अमीर अल मुमिनीन, उन खां सुवाल कयो। पाण छा जवाबु ॾिनो? बहितरीन जवाबु ॾिनो। फरमायूं अरिफ़्तु रब्बी बिनसखिल मअज़ूमात, अरिफ़्तु रब्बी बिनसखिल मअज़ूमात, मूं पंहिंजे रब खे सुञातो आहे, पको इरादो कंदो आहियां त सुभाणे ही कमु कंदुसि, बाद में पोइ मुंहिंजो इरादो तब्दील थी वेंदो आहे, पोइ यकीन थियुमि त ज़रूरु हिन काइनात जो को ख़ालिक आहे, मालिक आहे, जंहिं मुंहिंजे इरादे खे तब्दील कयो।
त लअल जो लफ़्ज़ जॾहिं ते आयुसि त इहो सिर्फ़ु अलाह जे तरफ़ खां इस्तेमालु थिए त माना यकीन, अलाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तरफ़ खां जेको आहे सो इस्तेमालु थिए त उन जी माना आहे यकीन। त अलाह तबारक तआला जे क़ुर में फरमायो इज़ा क़ुरिअल क़ुरआन फस्तमिऊ लहु वअनसितू लअल्लकुम तुरहमून, जॾहिं क़ुर शरीफ़ पढ़ियो वञे त पोइ तव्हां तवज्जो ॾेई ॿुधो ऐं ख़ामोश रहो त पोइ यकीनन अलाह ताला जी तव्हां ते रहमत नाज़िल थींदी। पर जेकॾहिं असां क़ुर करीम वाइज़ ॿुधंदे रसूलुल्लाह सम तारीफ़ ॿुधंदे ऐं असां उनखे तवज्जो सां न ॿुधंदासीं, दिलि जे हुज़ूरी सां न ॿुधंदासीं, पाण में गुफ़्तगू पिया कंदासीं, तवज्जो न कंदासीं त पोइ उनजो समरात अव्हांजे आॾो उनजा न ईंदा। सम्झो तंहिं करे मुंहिंजा असुल अचूं था मुख़्तसर ख़िताब आहे साईं जन जे ख़्याल जे करे। बहरहाल मुआयत पढ़ी उन खां बाद में छा पढ़ियोसीं, या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा, हर ख़तीब पढ़ंदो आहे। दुरूद उहा शइ आहे, ॾिसो अलाह तबारक व तआला पंहिंजे इबादत में बि दुरूद शरीफ़ रखियो आहे। अब आहे न, अतहियात खां पोइ छा पढ़ंदा आहियूं, दुरूद शरीफ़ पढ़ंदा आहियूं न। दुरूद शरीफ़ उहा शइ आहे, अलाह जो बहितरीन तोहफ़ो आहे जो साहिब दलाइल ख़ैरात दुरूद खां अव्वल जेको आहे सो फ़ज़ाइल दुरूद बयानु कया आहिनि। उन में छा उन फरमायो आहे त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हीउ जेको असां दुरूद शरीफ़ पढ़ूं था इहो छो था पढ़ूं, अदाअन लिबाज़ हुकूक़िही, रसूलुल्लाह साहब जो हक़ अज़ीम आहे। छा आहे, हक़ अज़ीम आहे, लेकिन कुझु हक़ अदा थी वञे तंहिंजे करे ही दलाइल ख़ैरात वो ठाहियो आहे। लफ़्ज़ आहे न, तव्हां ॾिसंदो मुक़दमे में अदाअन लिबाज़ हुकूक़िही, वरन त हूअं का दुरूद शरीफ़ बहितरीन इलाही दुरूद शरीफ़ आहिनि, लेकिन हिकिड़ो दुरूद शरीफ़ अहिड़ो बि आहे न, अल्लाहुम्मा सल्ली वसल्लिम वबारिक अला सय्यिदिना नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि वसल्लिम तस्लीमन कसीरा सलातन तुअद्दी बिहा अन्ना हक़्क़हुल अज़ीम। मुंहिंजा मौला रसूलुल्लाह जो जेको हक़ अज़ीम आहे न, मां दुरूद पढ़ां थो मुंहिंजो हक़ अज़ीम अदा थी। छो त अल्लाह जे ज़ात खां बाद में मुहसिन असांजो केरु आहे, मुनिम केरु आहे, अल्लाह जो हबीब, अल्लाह जो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हीउ छो दुरूद अल्लाह तबारक व तआला रखियो आहे, इहो असांजो फ़ाइदो आहे जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते त ज़ात अक़दस ते 24 कलाक रहमत नाज़िल थिए पई न, हज़ारे फ़रिश्ता लामहदूद अल्लाह जे हबीब ते दुरूद पढ़नि था, रहमत मोकिलिनि था। लेकिन असांजे पंहिंजो फ़ाइदो आहे, इन करे अल्लाह तबारक तआला दुरूद शरीफ़ आहे त जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हक़ आहे, सम्झो आहे, उहो कुझु न कुझु अदा थिए, कुझु न कुझु अदा थिए। छो त अल्लाह तबारक नबी अलैहिस्सलाम में हदीस आहे न, अहिबुल्लाह अज़्ज़ व जल्ल लिमा यज़ूकु मिन निअमिही। दुरूद शरीफ़ पढ़ो हिकु दफ़ो पाण। नबी अलैहिस्सलाम जी हदीस पेश कयमि, इमाम तिरमिज़ी रहमहुल्लाह या हदीस आंदी आहे पंहिंजे हदीस जे किताब में, अहिबुल्लाह अज़्ज़ व जल, अल्लाह सां मुहबत रखो, छाजे करे, लिमा यअज़ूकुम मिन निअमिही, छो त अल्लाह तबारक व तआला लामहदूद क़िस्म क़िस्म नेमतूं अव्हां जे लाइ पैदा कयूं आहिनि। ग़ज़ा जे केतिरियूं नेमतूं अल्लाह तबारक तआला ज़िक्र कयूं आहिनि। हालांकि व इन तउद्दू नेमत अल्लाह ला तुहसूहा, अल्लाह जूं जेके नेमत ॻणींदो त ॻणे न सघंदो, असांखे ताक़त ई न आहे जो अल्लाह जूं नेमतूं ॻणे सघूं। लेकिन क़ुर करीम में अल्लाह ताला उन बाज़ नेमतुनि जो ज़रूरु ज़िक्र कयो आहे। किथे अल्लाह से फरमायो आहे, हे इंसान मूं तोखे मेंहां, ढगी आहे, ॿकरी आहे, ॾिस थणनि मां खीर थो निकिरे, अछो खीर अचे किथां थो, मिन बेन फ़रसिन व दमिन, हिकिड़े पासे रत जी नाली, हिकिड़े पासे गोबर जी नाली, उन जे दरमियान में अछो खीर थणनि मां निकिरे थो। लेकिन उन अछे खीर में न गोबर जी बदबू आहे, न को रत जो रंग आहे। किथे अल्लाह से फरमाए थो, वजालना नौमकुम सुबाता फरहतन लब्दान, इंसान मूं तोखे निंड जहिड़ी अज़ीम नेमत ॾिनी आहे।
छो त क़ुर शरीफ़ में अलाह फरमायो आहे ईअं न आहे त 24 कलाक मस्जिद में वेठा हुजो इज़ा क़ुदियतिस सलातु फंतशिरू फ़िल अर्दि वब्तगू मिन फ़ज़लिल्लाह जॾहिं निमाज़ पूरी थिए जुमे जी सूरत जुमे में आहे पोइ छा कयो ईअं न आहे त जुमे जी निमाज़ पूरी थिए माना इमाम सलाम वराए सभु हलिया वञो न यादि रखो अॼु असां में थोरा माण्हू आहिनि जेके सुन्नत पढ़नि था सुन्नत मुअक्कद नथा पढ़नि ख़ुतबे दौरान अचनि था सुन्नतूं कोन था पढ़नि यादि रखो सुन्नतूं पढ़णु पंहिंजो फ़ाइदो आहे मुकम्मिलात लिल फ़राइज़ आहे सुन्नतूं छा आहिनि जेके असां जूं निमाज़ूं छा हुज़ूर कल्बी वारियूं आहिनि हर इंसानु पंहिंजे गिरेबान में ॾिसे हुज़ूर कल्बी न आहिनि उहे शराइत आहिनि ज़ाहिरी जेके आहिनि पाक जेके वुज़ू सही नमूने सारणु सम्झो उहो बि असां कोन था कयूं लेकिन उहा निमाज़ूं असांजूं न आहिनि लेकिन जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो जॾहिं असांजा जेके आमाल तोरिया वेंदा असांजूं निमाज़ूं तोरियूं वेंदियूं त उहे नाक़िस निकिरंदियूं फ़राइज़ जेके आहिनि अल्लाह तबारक व तआला पंहिंजे फ़रिश्तनि खे फ़रमाईंदो त ॾिसो इन्हनि मुंहिंजनि ॿारनि सुन्नतूं पढ़ियूं आहिनि पोइ फिर चवंदा हा मुंहिंजा मौला सुन्नत पढ़ी चए हाणे सुन्नतुनि जो सवाबु इन में विझो त फ़र्ज़नि जो सवाबु कान्हे सुन्नतूं पढ़णु सवाबु आहे तॾहिं अलाह से इज़ा मतां ईअं सम्झो त फ़र्ज़ु पूरो थिए त हलिया वञूं इज़ा क़ुदियतिस सलात पूरी थी निमाज़ माना फ़र्ज़ु इमाम सलाम वारो न सुन्नतूं ज़रूरु पढ़ो पोइ अलाह से छा हुकुम फरमायो फंतशिरू फ़िल अर्द उलमा वेठा आहिनि उलमा अल्हम्दुलिल्लाह मूंखां वधीक आदर तालिब इल्म आहियां न को फ़साहत न बला न खुशलानी आहे बहरहाल त जेको आहे सो क़ुर शरीफ़ में आहे जेके अमर कनि अलाह ताला कया आहिनि उलमा वेठा आहिनि अमर वजूबी हूंदो आहे इस्तेहबाबी हूंदो आहे इबाहे जो बि अमर हूंदो आहे त इहो अमर इबाहे जो आहे यानी इज़ा क़ुदियतिस सलातु फंतशिरू फ़िल अर्दि वब्तगू मिन फ़ज़लिल्लाह जे निमाज़ पूरी थिए जुमे जी पोइ छा कयो फंतशिरू फ़िल अर्दि ज़मीन में पखिड़िजी वञो जंहिं शोबे सां ताल्लुक़ रखो था वञी उहो कमु कयो राज़ आहियो त राज़ को कमु कयो दुकानदार आहियो मुख़्तलिफ़ हज़ारे शोबा आहिनि त यानी इन मां आहे मुबाह भली पर जेकॾहिं को माण्हू वेही अलाह जी इबादत करे थो तिलावत थो करे तॾहिं बि जाइज़ आहे ॿई पासा ॿाहिरां उलमा वेठा आहिनि सम्झनि था ॿाहिरां त अल्लाह तबारक व तआला असांखे हुकुम कयो आहे पंहिंजो मुआश कयो गुज़रान कयो लेकिन अल्लाह तबारक तआला छा फ़रमायो आहे त इंसान ज़ार आहे फितरत इंसानी आहे थकु थींदो आहे कम में बाबा थकु थींदो आहे दिमाग़ी कमु हुजे जिस्म जो कमु हुजे पोइ अल्लाह ताला फ़रमायो आहे त वजअलना नौमकुम सुबाता फ़रहतिल अब्दान ए इंसान मूं तुंहिंजे लाइ हिकिड़ी नेमत वरी उन थक लाहण जे लाइ रखी आहे उहा कहिड़ी निंड उहा छा आहे नो ॿिए हंधि क़ुर शरीफ़ में असां छा फ़रमायो आहे मूं ॾींहुं छाजे लाइ पैदा कयो आहे वक़्तु मुख़्तसर आहे आयत नथो पढ़ां छा ॾींहुं छाजे लाइ पैदा कयो अथमि मौश गुज़रान जे लाइ राति छाजे लाइ पैदा कई अथमि आराम जे लाइ छाजे लाइ लेकिन मुआमिलो अव्हां जे आॾो आहे मुआशिरो अव्हां जे आॾो आहे नौजवान हत्ताक बज़ उलमा बज़ तुलबा जेके आहिनि से बि जेको आहे सो इन में मुस्तग़रक़ आहिनि जेको आहे अल्लाह तबारक व तआला ॾींहुं माश लाइ रखियो आहे राति आराम जे लाइ रखी आहे वजअलना नौमकुम सुबाता वो छाजे लाइ तव्हांजे फ़रहतिल अब्दान अल्लामा सुयूती रहमहुल्लाह मुफ़स्सिर क़ुरान उलमा वेठा आहिनि इन माना के फ़रहतिल अब्दान जेको ॾींहं जो थकावत थिएव उन थकावत खे ख़तमु करण जे लाइ मूं छा रखी आहे निंड छा रखी आहे निंड रखी आहे सम्झो त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ज़िक्र कयमि अहिबुल्लाह अज़्ज़ वजल मां यग़्ज़ूकुम मिन निअमिही अल्लाह सां मुहबत रखो छो त अल्लाह ताला तव्हांजो मुग़ज़्ज़ी तव्हांजो ख़ालिक़ तव्हांजो मालिक क़िस्म क़िस्म नेमतूं तव्हां उन अल्लाह सां लेकिन ॻाल्हि हिते बंदि न आहे अॻिते अल्लाह जा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा था फ़रमाइनि अहिबूनी लिमा युहिब्बनी अल्लाहु अज़्ज़ वजल मूं अल्लाह जे महबूब सां बि मुहबत रखो छो त अल्लाह जी ज़ात मूंसां मुहबत रखे थी ॻाल्हि हिते बंदि न आहे अहिबू अहल बेती लिक़राबत मिन्नी मुंहिंजे अहल बेत सां बि मुहबत रखो मुंहिंजे अहल बेत सां बि मुहबत रखो छो त उहे मुंहिंजा क़रीब आहिनि ऐं यादि रखो क़ुर जे नस सां हज़रत अली रज़ी अल्लाहु अन्हु सईदतु निसा बीबी फ़ातिमा ज़हरा रज़ी अल्लाहु तआला अन्हा सईदना इमाम हसन सईदना इमाम हुसैन रज़ी अल्लाहु तआला सईदना अली इहे अहल बेत को शक न आहे लेकिन क़ुर जे नस सां
जेके नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो घर वारियूं आहिनि से बि अहल बेत आहिनि। से छा आहिनि? क़ुरान जे नस सां ॿिए हंधि अंबिया जो ज़िक्र आयो, उते अहल बेत घर वारनि लाइ इस्तेमालु थियो आहे। माना जेको नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त मुंहिंजे अहल बेत सां मुहबत रखो, इन्हनि सां बि मुहबत रखणी आहे, अज़वाज मुतहरात सां बि, जंहिंखे क़ुरान जे नस छा फरमायो? अज़वाजुहु उम्महातुहुम, मुंहिंजे नबीअ जूं घर वारियूं तव्हांजूं रूहानियूं मारू आहिनि। तव्हांजूं रूहानियूं छा आहिनि? मारू आहिनि, मारू आहिनि। बहरहाल यादि रखो, जेको मूं आयत पढ़ी आहे उन मौज़ूअ ते मुख़्तसर ॻाल्हाईंदुसि, साईं जन खे थकावट आहे, बाक़ी ॻाल्हि इहा आहे। पोइ सहाबनि खां वधीक को आशिक़ हो? केर बि कोन। अहल बैत खां वधीक को आशिक़ हो? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो चहिरो मुबारक, छा चहिरो मुबारक आहे? व अहसन मिनका लम तरकतु ऐनी, अहसन खे ज़बर इन करे थो पढ़ा, मफ़ूल मुक़द्दम आहे। व अहसन मिनका लम तरकतु ऐनी व अजमल मिनका लम तलिद निसाउ। या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वधीक अव्हां खां अहसन, वधीक अव्हां सां अहसन, वधीक अव्हां खां अहसन, वधीक चहिरो हसीन, लम तरकतु ऐनी, मुंहिंजे अखि ॾिठो ई कोन्हे। व अजमल मिनका, अहसन चओ जंहिंजो चहिरो हसीन, अजमल चइबो आहे जंहिंजो हर उज़ो हसीन। अजमल मिनका लम तलिद निसाउ, सम्झी वियो? कंहिं माउ पुटु वधीक तव्हां खां अजमल ॼणियो ई कोन्हे। ख़ुलिक़्त मुबर्रअन मिन कुल्लि शैइन कअन्नका ख़ुलिक़्त कमा तशाउ। बहरहाल यानी अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो छह अहसन सोतन हुआ, अजमल उज़वन, अहसन वजहन हुआ, बावजूद इन्हें जे सहाबा फरमाइनि था, इमाम बुखारी ज़िक्र कयो आहे, कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यतखव्वलुना बिल मौइज़ह, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वाइज़ फरमाईंदा त असांजो ख़्यालु कंदा, छो त सहाबे किराम इंसान हा, मलाइक न हा, छा हा? बशरी तक़ाज़ा में थकु थींदो आहे। सभु असाबे सुफ़े वारा कोन हा, सम्झो, मुख़्तलिफ़ फ़ुनून सां ताल्लुक़ रखंदा हा, यानी ख़्यालु कंदा हा। माना छा कंदा हा? वाइज़ मुख़्तसर कंदा हा। छो कंहिंखे सुबुह जो दुकान, माशाअल्लाह हर सहाबी तहजुद गुज़ार बि हूंदो हो, अवाबीन पढ़ंदड़ हूंदो हो, अवाबीन पढ़ंदड़ हूंदो हो, सम्झो ॻाल्हि, इशराक़ पढ़ंदड़ हूंदो, लेकिन बावजूद इन्हे जे हू पंहिंजे मुख़्तलिफ़ शोबनि सां ताल्लुक़ रखंदा हा, मुख़्तलिफ़ शोबनि सां कमु कंदा हा। पोइ इन बशरी तक़ाज़ा आहे, थकावट थींदी आहे, तॾहिं अल्लाह जो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुतालिक़ फरमाता, सहाबा किराम वाइज़ कंदा हा त असांजो ख़्यालु कंदा हा। आख़िर हिकिड़नि खे दुकानु खोलणो आहे, कि सुबुह जो कमु करणा आहे, वाइज़ मुख़्तसर कंदा हा। छा कंदा हा? वाइज़ मुख़्तसर कंदा हा। सम्झो ॻाल्हि, वाइज़ मुख़्तसर कंदा हा। तंहिंजे करे इहो सुठी ॻाल्हि आहे त वाइज़ जेको आहे सो मुख़्तसर, जेको अवाम ॿुधे, वरी सभु को वञी आराम करे, पंहिंजो हशाश बशाश थी सुबुह जो फजर नमाज़ पढ़े। अलाह सभिनी खे हिदायत ॾे फजर नमाज़ पढ़नि, पर कॾहिं कॾहिं असां ॾिसंदा आहियूं, पंहिंजे ई शहर में ॾिसंदा आहियूं, को ख़तीब को देरि सां जलसा शुरू थियणु, ॿियो टियों, बहरहाल पोइ अहिड़ा बि इंसान हूंदा जेके ग़ालिबन, सुठो गुमान रखिजे, लेकिन अहिड़ा बि इंसान हूंदा जिन खां फजर नमाज़ आहे जेके पढ़ंदड़ सां पोइ थी वेंदी आहे या क़ज़ा थी वेंदी आहे, त पोइ अहिड़े वाइज़नि जो को फ़ाइदो न आहे। जो फजर नमाज़ पढ़ंदड़ खां नमाज़ क़ज़ा थी वञे, अहिड़नि वाइज़नि जो को फ़ाइदो न आहे। बहरहाल त मुंहिंजा अदा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद शरीफ़ कसरत सां पढ़ो। छा पढ़ो? कसरत। ऐं जॾहिं के अफ़सोस जो हेतिरा सी वाइज़ ॿुधूं था, जलसा ॿुधो, मां ॾिसंदो आहियां, बिल्कुलु चवंदो आहियां मुख़्तलिफ़ जायुनि ते, मां ख़तीब न आहियां, पर किथे मौक़ो मिलंदो आहे त बाबा तव्हां कम अज़ कम जॾहिं आयत पढ़े थो ख़तीब, या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा, माना ई छा आहे? ए ईमान वारो, ए ईमान वारो, मुंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सलात ई सलाम पढ़ो। हिते अमर जी आयत आहे, लेकिन अफ़सोस आहे चंद माण्हू जेके आहिनि से दुरूद शरीफ़ पढ़ंदा आहिनि, अक्सर माण्हू दुरूद शरीफ़ न पढ़ंदा आहिनि। उन अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पंहिंजी उम्मत सां केतिरी मुहबत आहे। ऐं अफ़सोस जो असां इहा आयत पढ़ूं ऐं तव्हांजा चप बि न चुरनि, अफ़सोस जो मक़ाम आहे। नबी अलैहिस्सलाम ॿियो फरमाइनि था, जिते नालो अचे मुबारक मुंहिंजो त यकदम दुरूद पढ़ंदा करो। छा पढ़ंदा कयो? जॾहिं नबी सां छा चओ? अल्लाहुम्मा सल्लि वसल्लिम अस्सलातु वस्सलाम। हाणे हिन वक़्तु मूंसां गॾु हिकु दफ़ो दरूद पढ़ायो, छाजे करे किन पढ़ियो न पढ़ियो, तव्हांखे सभिनि ॿारनि नंढनि वॾनि जो अमल थी पए। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह जे हबीब सां मुहबत, अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
केतिरी मुहबत जो पाण फरमाता हर नबी जेको आहे न, हर नबी उन हालांकि हर अंबिया जूं दुआऊं मक़बूल आहिनि, लेकिन हिकिड़ो ख़ासि इख़्तियार अलाह ताला हर नबीअ खे ॾिनो आहे, हिकिड़ी ज़रूरु तव्हांजी दुआ क़बूल कंदुसि। अलाह जे बि फरमाइनि था मूं ॿियनि अंबिया आहिनि उहो जेको ख़ासि इख़्तियार हो इस्तेमालु करे छॾियो, उहा दुआ घुरी छॾी। बाक़ी अलाह जा फरमाइनि उहो जो ख़ासि इख़्तियार आहे न उहो पंहिंजे उम्मत जे लाइ रखियो आहे क़यामत जे ॾींहुं। केतिरी मुहबत आहे अलाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पंहिंजे छा उम्मत सां, पंहिंजे उम्मत सां केतिरी मुहबत आहे। तंहिंजे करे कम अज़ कम हूअ त दुरूद शरीफ़ घणो पढ़ो, हिकिड़े दुरूद पढ़ण सां 10 अलाह साईं अजुर ॾींदो आहे, सवाब ॾींदो आहे, 10 गुनाह माफ़ थींदा आहिनि, 10 दर्जात बुलंद थींदा आहिनि, सभु ॻाल्हि आहे। लेकिन ख़ुसूसन इन मक़ाम ते तव्हां दुरूद शरीफ़ जेको आहे सो घणो पढ़ंदा कयो, इन ज़रूरु पढ़ंदा कयो। बहरहाल असुल यादि रखो त ही मदरसनि जो बुनियादु अलाह जे हबीब कंहिं रखियो आहे, पहिरीं बुनियादु कंहिं रखियो? अलाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जिन चंद शख़्सनि खे मुक़ररु कयूं, जंहिंजो नालो असाब सुफ़ा, बसि उनखे चयो आहे तव्हांजो कमु आहे इल्मु पढ़ाइणु। तव्हांजो कमु छा आहे? इल्मु पढ़ाइणु। चंद शख़्सनि खे, सभिनी खे न फरमायूं, लेकिन वरी ईअं न ज़िम्मेवारी बि रखियऊं जे हाणे सहाबा किराम अहले बैत इज़ाम रिदवानुल्लाह अलैहिम अजमईन मोही चंद शख़्स मुक़ररु कया आहिनि दीन जे कम जे लाइ, हाणे इन्हनि जी कफ़ालत अहले मदीना अव्हां खे करणी आहे। उलमा ॿियो कमु बि करे सघनि था, ॿिया कम, लेकिन इहो हुन जो एहसान आहे जो पंहिंजी जान अलाह जे हवाले करे तव्हांजे बचनि खे क़ुर पढ़ाइनि, दर्से निज़ामी पढ़ाइनि, आलिम बनाइनि। सम्झो इहा कंहिंजी आहे? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नत आहे। पाण ॿुधायो ईअं न चओ त सभु जो सभु, छो त नबी हिन मुआशिरे में बराबरि डॉक्टरनि जी बि ज़रूरत आहे, इंजीनियर जी ज़रूरत आहे, मुख़्तलिफ़ शोबा आहिनि, सभु ॻाल्हि। तंहिं करे क़ुर में बि अलाह साईं फरमायो अमा कानल मुमिनून लियनफिरू काफ़, मां नथो चवां त सभु जा सभु निकिरी घर खां वञी आलिम बणिजो, मां इहो हुकुम नथो कयां। पोइ अलाह साईं छा थो फरमाए? फलौला नफ़र मिन कुल्लि फ़िरक़तिन मिनहुम ताइफ़तुन लियतफ़क़हू फ़िद्दीन वलयुनज़िरू क़ौमहुम इज़ा रजऊ इलैहिम लअल्लहुम यहज़रून। छो नथा हिकिड़े ॻोठ मां, हिकु कबीले मां, हिकु क़ौम मां चंद शख़्स वञनि, छा कनि वञी? लियतफ़क़हू फ़िद्दीन, दीन में छा वञी बणजनि? फ़क़ीह। छा? छो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़क़ीह जो लफ़्ज़ बि इस्तेमालु कयो आहे, लियतफ़क़हू उन मां फ़क़ीह उन मां वरितलु आहे, सभु ॻाल्हि। आलिम जो लफ़्ज़ बि इस्तेमालु थियलु आहे, अहबार जो लफ़्ज़ बि इस्तेमालु थियलु आहे, त वञी दीन में फ़क़ीह बणजनि। छा बणजनि? फ़क़ीह। मुस्तनद सही आलिम 8 साल कोरस पढ़नि, फ़ी यदुन इंद ग़ैरु न हुजे। असांजो उस्तादु हूंदो, पोइ जेकॾहिं को सर्फ़ में या नहव में जेकॾहिं कमज़ोर हूंदो, पोइ जेको आहे सो साईं जो हिकिड़ो तकियो कलाम हूंदो, पोइ चवंदो ही शागिर्दु अथव फ़ी यदुन इंद ग़ैरु। सम्झी था वञो? सम्झो बसि उलमा जी ॻाल्हि आहे, या काइली बि ॻाल्हि हुजे उलमा सां तालुक़ु रखंदो, तव्हां हिन ॻाल्हि खे नथा सम्झो। बहरहाल साईं सम्झी आहे ॿियो उलमा जेके आहिनि, बहरहाल महिनत के कंदा आहिनि की न कंदा आहिनि, सम्झो। हाँ सलाह शरीफ़ पढ़ो। यतफ़क़हू फ़िद्दीन, दीन में फ़क़ीह बणजनि। और फ़क़ीह बणजण खां पोइ छा कनि? अलाह तो फरमाए उन्हनि कहिड़ी ज़िम्मेवारी आहे? वलयुनज़िरू क़ौमहुम इज़ा रजऊ इलैहि, फ़क़ीह बणिजी पंहिंजे क़ौम खे वञी ड्रोजारनि, रुगो बिशारतूं न ॾियनि। छो त अलाह तबारक तआला क़ुर शरीफ़ में इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरन, मूं पंहिंजे महबूब खे मोकिलियो शाहिदी ॾींदड़ करे, बिशारत ॾींदड़ करे। बिशारत नबी साईं ॾिनी आहे, वबश्शिर लज़ीना आमनू वअमिलुस सालिहात अन्न लहुम जन्नातिन तजरी मिन तहतिल अनहार। मुंहिंजा महबूब बिशारत ॾे उन्हनि खे जिन ईमान आंदो ऐं अमल सालिह कया, छाजी? जन्नत जी बिशारत। मुबश्शिर बि आहिनि। वरी अलाह साईं फरमाए त नज़ीरन, छा? डोजारींदड़। जेकॾहिं तव्हां ज़िना कंदो त ही गुनाह अथव, शराब पीअंदो ही गुनाह अथव, व्याज खाईंदो ही गुनाह अथव। त उलमान खे घुरिजे त अवाम खे बिशारतूं बि ॾियनि, ऐं जेके अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन कमनि खां
असांजा वईद फरमाया आहिनि उहे वईद बि ॿुधाइनि। ऐं ॾिसो अलाह तबारक ताला हिते वल युनज़िरू फरमायो आहे। छा वल युनज़िरू क़ौम मिज़ार जऊ इलैहिम, पोइ पंहिंजे जॾहिं मोटी वञनि आलिम बणिजी पंहिंजे क़ौम खे डोजारे लअल्लहुम यहज़रून, जेकॾहिं इख़लास सां डोजारींदा यकीनन पोइ अलाह जो ख़ौफ़ कंदा, अलाह जो ख़ौफ़ कंदा। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन असहाब सुफ़ा खे मुक़ररु कयो, बसि तव्हांजो कमु आहे दीन पढ़ाइणु। जीअं चंद उलामा जेके आहिनि से पढ़ाइनि था न, इहो असहाब सुफ़ा ॾिसो। वरी तव्हां जेकॾहिं हुन सां ताउन था कयो त अहले मदीना जी सुन्नत आहे, कंहिंजी? अहले मदीना जी। महसूसु न कजो, मुंहिंजे ख़्याल में साईं असांजी मनक़बत पढ़ी त शायदि पैसा 50-200 प्यास कुझु घणा ॾाढा शायदि कोटड़ी वारा पका माण्हू हुयो। माशाअल्लाह ॿिए हंधि नात खाननि खे वॾा पैसा मिलंदा आहिनि, छो भला कुझु जेब खे खोलींदा कयो न। असां मां पंहिंजे लाइ कोन थो घुरां, मां त 15 साल हिकिड़े हंधि वाज़ करणु वेंदो आहियां रबी अव्वल में, सो अॼु ताईं अल्हम्दुलिल्लाह रुपयो बि कोन मिलंदो आहे। ऐं मां ख़ुशि थींदो आहियां, मूंखे नथो मिले मां ख़ुशि थींदो आहियां, पेट्रोल पंहिंजो कंदो आहे, सुठी ॻाल्हि आहे। ऐं मूंखे इन करे घुराईंदा आहिनि त कुझु नथो वठे। बहरहाल त मुंहिंजा त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन असहाब सुफ़ा खे मुक़ररु कयो ऐं सभिनी खे हुकुम ॾिया, लेकिन ज़रूरु यार मां हिकिड़ो न को मूंखे चयो आहे, साईं मौलवी साहिबु कोन चयो आहे, मां पंहिंजे दफ़ा थो चवां। ठीकु आहे, इहा त साईं हिकिड़ो अलाह ताला हुनखे केरु थो ॾिए। 1000 असां हिकिड़ी मस्जिद आहे, उन में 20-25-30 मुलाज़िम आहिनि, मां हुनखे चवंदो आहियां 1000 ॾियो त इमाम जी 30,000 पघार ॾिए, पर 2 सौनि खां कोन चढ़ंदा आहिनि। सभु ॻाल्हि आहे, सभु ॻाल्हि आहे। त हीअ त अल्हम्दुलिल्लाह साईं हुनखे पंहिंजो रोज़गार ॾिनो आहे, मुस्तग़नी कयो आहे पंहिंजे हिन मां। अलाह ताला अहिड़ा थोरा शख़्स हूंदा, मां ख़ुशामद नथो कयां जो पंहिंजे पघार मां मुदरसनि खे पघार ॾियनि, लेकिन अव्हां पाड़े वारा मुख़ैर वग़ैरह अहले कोटड़ी जा तव्हां ते लाज़िम आहे, सम्झो तव्हां बि ताउन कयो हिन मदरसे सां। मां पंहिंजे तरफ़ां थो चवां, मता चओ त साईं मौलवी साहिबु मूंखे चयो आहे त यार मां तकलीफ़ आहे हलाईंदो, त हिननि मदद कंदो, हीउ दीन हलंदो रहंदो, हलंदो रहंदो, सभु ॻाल्हि। तंहिंजे करे ॾिसो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि, पर जेकॾहिं असांजा इमाम असांजा ख़तीब तकलीफ़ुनि में आहिनि, अहिड़े महांगाई दौर में छा पघारूं आहिनि, लेकिन यादि रखो माण्हुनि खे अहसासु हुअणु घुरिजे महांगाई दौर में ॾिसनि। लेकिन आख़िर हिकिड़ी तव्हांखे हिकिड़ी हदीस थो ॿुधायां, बहितरीन अलाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बहितरीन हदीस आहे, जेके तकलीफ़ुनि में दीन जो कमु कनि था न, उन्हनि लाइ हिकिड़ी। छो त अल्हम्दुलिल्लाह असां अहले सुन्नत ऐं असां अहले सुन्नत जे उलमान खे ज़िम्मेवार हुअणु घुरिजे, तुलबान खे ज़िम्मेवार हुअणु घुरिजे। जेकी बि हदीस बयानु कनि अवल यकीन कनि, उनजो रावी किताब वग़ैरह जेको आहे सो मां न घुरियां, सो यकीन कजे। छो त नबी अलैहि हूअं त कूड़ लानत नाल काज़िमी त आहे न, कूड़नि जे मथां लानत, लानत मामूली लफ़्ज़ आहे, अल्लाह जी रहमत खां तॾहिं। लेकिन अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो आहे ख़ासि पंहिंजे लाइ, उन लाइ सख़्तु वई मन क़ज़ब अलैया मुतअम्मिदन फलियतबव्वा मक़अदहु मिनन नार। जेको शख़्स ॼाणी वाणी ख़बर आहे त रसूल जी हदीस न आहे, जब मूं ॾे निस्बत करे थो जहन्नम लाइ तयारु रहे। तंहिं करे तव्हांखे रावी ॿुधायां थो, हज़रत अनस खां रिवायत आहे, इमाम ख़तीब पंहिंजे किताब में आंदी आहे, बहितरीन हिकिड़ी जे मुश्किलात में दीन जो कमु कनि उन्हनि जे लाइ। हिकिड़े नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ़ फरमा थिया मस्जिद नबवी में, छा में ज़ाद अल्लाह शरफ़न व ताज़ीम आया, अहले सुफ़ा जे मथां ते बीठा, बिही फरमायूं अबशिरू या अहले सुफ़ा वमन अमिल मिनकुम अला नअति लज़ी कुंतुम अलैहि इला यौमिल क़ियामह फ़इन्नहुम रुफ़क़ाई। पाण फरमायूं ख़ुशख़बरी हुजे अहले सुफ़ा तव्हांखे, पर उहो तव्हांखे न, जीअं तव्हां तकलीफ़ में दीन जो कमु करे रहिया आहियो, ऐं जेको बि क़यामत वांगुरु तव्हां वांगुरु कमु कंदो दीन जो, पंहिंजो नफ़्स दीन जे हवाले, तव्हांखे बि बिशारत, जेको क़यामत ताईं इहो कमु कंदा फ़इन्नहुम रुफ़क़ाई यौमल क़ियामह, ये मुझे क़यामत मुंहिंजा रफ़ीक़ हूंदा। जॾहिं अल्लाह जे रसूल जी रिफ़ाक़त मिले त बाक़ी छा खपे, बाक़ी छा खपे, वॾी नेमत आहे न। जो हिकिड़ो सहाबी हज़रत सोबान रज़ी अल्लाह नबी साईं साहिबु, नबी साईं दरबार में हिकिड़ो ॾींहुं आयो, ग़मगीन चहिरो आहे, छा आहे, ॾुखोयल चहिरो, छो त हशाश बशाश बा चहिरो ॾुखोयल पधरो हूंदो आहे, माण्हू चवंदा यार तुंहिंजो चहिरो आहे ॾुखोयल आहे, ज़रूरत गम जा आसार ज़ाहिर हूंदा आहिनि, ख़ुशीअ जा आसार ज़ाहिर हूंदा आहिनि।
मां गैर लो न कया सोबान सोबान छाजे करे तूं गमगीन आहे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि गमगीन न कर दिया पंहिंजे घर वेठो सॼो हिकिड़ो तफ़कुर थियो फ़िकुर थियो त माशा अल्लाह हिन वक़्तु जंहिं वक़्तु बि दिलि चाहे थी अल्लाह जे हबीब जो दीदार कयूं था कलाम ॿुधूं था उन अहसन मिनक वारो दीदार कयूं था त जेके ॾुख दूर था थी वञनि लेकिन ज़ाहिरा ही दुनिया छॾणी आहे अवां आला जन्नत में असां अल्लाह जे रहमत में उमेद आहे सहाबी आहे लेकिन अदना जन्नत में हूंदासीं पोइ उते जन्नत में तव्हांजो दीदार थींदो अलाए न थींदो कहिड़ो तफ़कुर आहे इहो तफ़कुर आहे पोइ अल्लाह तबारक व तआला अञा उहे लफ़्ज़ चई बसि कया बिला ताख़ीर सैदना जिब्राईल आला नबीन अलैहि पैगाम खणी आयो मुंहिंजा महबूब सोबान गमगीन न थिए पर सोबान जे इश्क़ ऐं मुहबत जे करे हिकिड़ी बहितरीन अल्लाह तबारक तआला आयत नाज़िल क़यामत ताईं जेको हिकिड़ो सभिनि जे लाइ हिकिड़ो वॾो पैगाम मिली वियो पर शर्त आहे आयत जी माना ॿुधो वमन युतिल्लाह व रसूल कहिड़ी आयत खणी आयो जिब्राईल जेको बि अल्लाह जे रसूल जी फरमाबरदारी कंदो फउलाइक मअल्लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम मिन नबिय्यीन व सिद्दीक़ीन व शुहदा व सालिहीन व हसुन उलाइक रफ़ीक़ा जेको बि अल्लाह जे रसूल इताअत कंदो पोइ इहे नबियनि सिद्दीक़नि शहीदनि सालिहीन जी माइयत उन्हनि खे नसीब थींदी हदीस ने आयत मतिलबु आहे जॾहिं बि चाहींदो को शख़्स त अॼु मां रसूलुल्लाह जो दीदार कयां अॼु चाहींदो त मां गौस पाक जो दीदार कयां अॼु मां चाहियां थो मां पंहिंजे मुर्शिद जो दीदार कयां साईं फ़खरुद्दीन साहबान साईं इमाम रब्बानी केतिरा अल्लाह जा औलिया आहिनि सभु कंहिंजा पंहिंजा बुज़ुर्ग आहिनि सभिनि सां असांखे मुहबत आहे चाहे कादरी हुजे नक्शबंदी सभु असांजा साईं आहिनि अल्लाह साईं फरमाए थो त जंहिं वक़्तु बि चाहींदो गमगीन न थियो तव्हां चाहींदो तव्हांखे दीदार थींदो अल्लाह साईं ते छा फरमा हसुन उलाइक रफ़ीक़ा इन खां वधीक सुहिणा रफ़ीक़ ॿिया आहिनि कोन ॿी आयत मूं पढ़ी यरफ़इल्लाहु लज़ीना आमनु मिनकुम मुख़्तसर ख़िताब अल्लाह साईं फरमाए थो त मूं अल्लाह तबारक व तआला पंहिंजे ख़ल्क़ मां चूंडियो हिकिड़नि खे चूंडियो उन्हनि खे छा नसीब फरमाई ईमान वॾी दौलत आहे वॾी नेमत आहे जो कम से कम गुनाहगार आहियूं को या त रसूल सलाह जे शफ़ात सां या औलिया सहाबे किराम नेक सालिहीन जे शफ़ात सां वरी बि माण्हू जेको आहे सो जन्नत में वेंदा या वरी सज़ा काठे वरी त जन्नत में वेंदा न ईमान अहिड़ी शइ आहे ईमान अहिड़ी शइ आहे सुमन काल ला इलाहा इल्लल्लाह दख़ल जन्नत पोइ रब जी मर्ज़ी आहे हिन जी या न त असां अमल न कयूं लेकिन उहो ज़रूरु जन्नत में वेंदो ज़रूरु जन्नत में वेंदो छो त जन्नत अलाह सां एॾी वॾी छो रखी आहे छो त नबी साईं जी उम्मत जेकी आहे उम्मत उहा अल्हम्दुलिल्लाह पोइ रब जी मर्ज़ी आहे रब खां केरु पुछणो आहे सिधो जन्नत में दाख़िल करे शफ़ाअत सां करे सम्झो सज़ा कुझु माफ़ु करे कुझु ॾिए पर वेंदा जन्नत में तॾहिं अलाह साईं फरमायो वसारियू इला मग़फ़िरति मिन रब्बिकुम महिनत कयो कंहिंजे लाइ उन जन्नत जे लाइ हिकिड़ो मग़फ़िरत पंहिंजा गुनाह बख़्शिरायो दुनिया में अलाह साईं गफ़ूर रहीम आहे इन दिमाग़ तलासी तुत्फ़िउ ग़ज़ब रब अज़्ज़ व जल हिकिड़ो ॻोढ़ो गुनाहगार ॻाढ़ींदो आहे न अल्लाह जी नाराज़गी ख़तमु थी वेंदी आहे अताइमिन ज़ंबि कम अल्लाह तौबा ताब थी थो ॼण गुनाह न अल्लाह साईं तॾहिं चयो महिनत कयो मग़फ़िरत खे हासिल करण जे लाइ मग़फ़िरत खे माना गुनाह बख़्शण जे आॾो रमज़ान शरीफ़ थो अचे न रमज़ान शरीफ़ थो अचे अल्लाह ताला छो इमाम रब्बानी मुजद्दिद अल-फ़सानी फरमायो न रमज़ान शरीफ़ जेको आहे ईअं सम्झो त इन महीने में दरिया रहमतुनि जो वहंदो आहे इमाम रब्बानी मुजद्दिद अल-फ़सानी रहिमहुल्लाह कयो आहे सम्झ ॾाढो महीनो थो अचे अल्लाह साईं असांखे छो ॾिनो आहे त इंसान फितरत में निशान आहे वेसर आहे इंसान किन चयो आहे निशान खां वरितल आहे की उनस खां वरितल आहे उलमा सम्झनि था बहरहाल निशान सां छो त फनसी आदम पहिरियों इंसान सईदना अबुल बशर सईदना आदम निशान थियो तंहिं करे नालो न पियो इंसान हा फितरत में आहे इंसान खां कॾहिं कॾहिं अल्लाह ताला जा ख़िताबात में सिरी वेंदा आहिनि गुनाह थी वेंदा आहिनि पोइ अल्लाह तबारक तआला असांजे लाइ रमज़ान शरीफ़ रखियो आहे हिन पंहिंजा मग़फ़िरत करायो रोज़ा रखो सम्झो त सारी उला मग़फ़िरत में जन्नत उहा जन्नत जंहिंजी वेकर 7 आसमान 7 ज़मीनूं घणियूं बाबा कंहिंखे ख़बर आहे त हिकिड़े आसमान जी वेकर केतिरी कंहिंखे ख़बर न आहे वॾा इंसान निकिता आहिनि कंहिंखे ख़बर न आहे 7 आसमान 7 ज़मीनूं इहा जेके आहिनि से एतिरी वेकर आहे जन्नत जी छो त नबी साईं सभु उम्मत अल्हम्दुलिल्लाह जन्नत में वेंदी न सभु ॻाल्हि आहे लेकिन अल्लाह ताला छा फरमायो आहे उइद्दत लिलमुत्तक़ीन पर मूं तयारु कंहिंजे लाइ कई आहे मुत्तक़ी जे लाइ बाबा तयारु मुत्तक़ी जे लाइ
तैयार कंहिंजे लाइ मुत्तक़ीन तक़वा खां वरितल आहे। सैयदना अली रज़ियल्लाहु अन्हु खां पुछो या अमीर अल मोमिन मत तक़वा, या अमीर अल मोमिन तक़वा छा आहे? हज़रत अली रज़ियल्लाहु अन्हु फरमायो थोरा लफ़्ज़ मुख़्तसर जामे पाण फरमायो तक़वा अल ख़ौफ़ मिन अल जलील, जलील अल्लाह जो सिफ़ाती नालो आहे, रब जो दिलि में ख़ौफ़ रखणु। हज़रत अली रज़ियल्लाहु पहिरियों ॾिस लफ़्ज़ छा दिलि में ख़ौफ़, छा जे करे असां निमाज़ूं नथा पढ़ूं? दिलि में रब जो ख़ौफ़ न आहे। ख़ौफ़ हुजे त पाण ॿिया दुनिया जा ड्यूटियुनि ते वञूं था न, पघार मिले थी, कीअं ड्यूटियुनि ते सुबुह वञूं था, हाँ निंड मां उथी वञूं था न, लेकिन होॾां इमाम मुअज़्ज़िन सॾे थो अस्सलातु ख़ैरु मिनन नौम, निमाज़ निंड खां पोइ उथण वारो कोन्हे को, सभु ॻाल्हि आहे, को कई शख़्स आहिनि, अलाह सभिनी हिदायत ॾे, सभु ॻाल्हि आहे। तंहिंजे करे जेको आहे सो तव्हां निमाज़ जो जेको आहे सो ख़्यालु कयो, वधि में वधि निमाज़ जो जेको आहे सो छा कयो, ख़्यालु कयो। अल ख़ौफ़ मिन अल जलील, सैयदना अली रज़ियल्लाहु अन्हु दिलि में रब जो ख़ौफ़, सॼो दारो मंदार दिलि ते आहे। अॻिते छा था फरमाइनि, वल अमल बि तंज़ील, पूरे क़ुरान ते अमल करणु, अलिफ़ लाम अन्नास ताईं हदीस तशरीह आहे। वज़ादिल यौम रही, आख़िरत जो समर ठाहे, हे टे शयूं जंहिंमें हुजनि त उनखे चइबो आहे तक़वा। उनखे छा चइबो आहे? अलाह ताला तयारु उन्हनि जे लाइ कई आहे। बाक़ी मुंहिंजो जहिड़ा गुनहगार अगरि वेंदा उहे त छा सां वेंदा? शेख सादी रहमतुल्लाह अलैह फरमायो आहे शुनीदम ॿुधो आहे या आम माण्हुनि खां ॿुधो अथसि, उलमान खां, शुनीदम किदर रोज़ उम्मीद बीम बदारा बिनेका बिबख्शदे करीम, त मां ॿुधो आहे उम्मीद ऐं ख़ौफ़ जे ॾींहुं, मुराद कहिड़ो ॾींहुं आहे? क़यामत। छो त वाजह अमल सालिह कया न, गिरे पाण में ॾिसंदो अल्हम्दुलिल्लाह, जीअं शेख सादी में जंहिंखे पंहिंजे जिस्म ते शरीयत नाफ़िज़ कई न, उहो क़यामत जे ॾींहुं कोन टिजंदो। छो त हुनखे त मूं अल्हम्दुलिल्लाह मूं सुठा 5 वक़्त निमाज़ूं पढ़ियूं, शराब न पीतो, ज़िना न कई, उन्हनि खे त उमेद हूंदी पर इंसान पंहिंजे गिरेबान से, पर जंहिं दुनिया में रब जी हुक्म ते न हलियो, ज़ाहिर आहे त उहो ख़ौफ़ जी हालत में हूंदो न, नफ़्सी नफ़्सी जो आलम हूंदो। तॾहिं चए थो उमेद ऐं ख़ौफ़ ॾींहुं मूं ॿुधो आहे, या मुराद क़यामत। छा पोइ छा थो अॻिते फरमाए, शुनीदम कि द रोज़ उमेद बि बदारा बि नेका बि बख़्शत करी, बुरनि खे अलाह साईं कंहिंजे मुहाबे बख़्शींदो? नेकनि जे मुहाबे, कंहिंजे? नेकनि जे मुहाबे बख़्शींदो। त असां जहिड़ा गुनहगार बि इंशाअल्लाह वेंदा, लेकिन उहो अलाह जे औलिया जे शफ़ाअत सां वेंदा, अलाह जे औलिया जे शफ़ाअत सां वेंदा। त अलाह तबारक ताला पंहिंजे मख़लूक मां मुंतख़ब कयो हिकिड़नि खे, उन्हनि खे ईमान ॾिनई। छा ॾिनई? अलाह साईं फरमा त मूं उन ईमान वारनि जा दर्जात बुलंद कया आहिनि, लेकिन इन ईमान वारनि में उलमा बि शामिल हुआ, लेकिन अलाह साईं ते फरमाए थो यरफ़इल्लाहु अल्लज़ीना आमनू मिनकुम वल्लज़ीना ऊतुल इल्म, पर जिन खे वरी मूं इल्मु ॾिनो, वरी छा ॾिनो? उन्हनि जा दर्जात आम मोमिननि खां मूं मथे कया आहिनि, सम्झो। अल्लाह तबारक ताला उलमा बनायो, वरी उन्हनि मां के ख़ासि वरी मुजतहिद जिन खे आला दिमाग़ ॾिनई, जेके उहे इल्लतूं ॻोल्हे अॼु गैर मनसूस मां गैर मनसूस में हुक्म जेके आहिनि से टपाइनि, उनखे मुजतहिदीन चइबो आहे। त अल्लाह तबारक ताला उलमा जो वॾो शान कयो आहे। लेकिन यादि रखो, माला बुद्ध में किताब आहे काज़ी सनाउल्लाह जो उलमा वेठा आहिनि, ऐं उन जेको आहे सो कंहिंजो ख़लीफ़ो? साईं ख़्वाजा मज़हर जान जाना नक्शबंदी जो ख़लीफ़ो, उनजो किताबु आहे। उन पछाड़ी में लिखियो आहे न, शरिया खां बयानु करे चई इहा आहे ज़ाहिरी शरीयत, लेकिन इन जो निचोड़ जेको अथई अलाह जा औलिया आहिनि, उन्हनि जे सीननि जे क़ल्बनि मां ॻोल्हजांइ, सीननि जे क़ल्बनि मां ॻोल्हजांइ, उतां मिलंदो इहो फैज़ असुल शइ आहे। सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु खे त अलाह ताला नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभु शरीयत ॾिनी, लेकिन छा फरमायऊं? जंहिं मां तसव्वुफ़ जो बुनियादु निकितो, जंहिं हदीस मां सबल्लाहु फ़ी सदरी सबक़तु फ़ी सदर अबी बकर रज़ियल्लाहु अन्हु, जेको अलाह ताला मुंहिंजे दिलि में फैज़ विधो, के था चवनि? नबी अलैहिस्सलाम, उहो फैज़ मूं वरी काले मुंतक़िल कयो? सैयदना अबू बकर रज़ियल्लाहु अन्हु। तसव्वुफ़ इन में आहे। छो इमाम मालिक छा फरमायो आहे? मन तअल्लम बग़ैर तसव्वुफ़िन फ़क़त तफ़स्सक, जे तसव्वुफ़ खां सवाइ जेकॾहिं ताल्लुम हूंदो त उहो फ़ासिक आहे। वाक़ई ॻाल्हि आहे, तसव्वुफ़ जिन उलमान में हूंदो आहे, तुलबान में हूंदो आहे, तसव्वुफ़ हूंदो आहे त उहो गुनाहनि खां बचंदा आहिनि, तसव्वुफ़ न हूंदो आहे त गुनाह थी वेंदा आहिनि। सम्झ त कंहिंजो कुल आहे? सैयदना इमाम मालिक रहमतुल्लाह जो, हा, जेको चइनि जेके असांजा फ़िक़ह आहिनि, चइनि फ़िक़ह अहले सुन्नत जा अल्हम्दुलिल्लाह उनजो उसूल में जेको आहे को बि इख़्तिलाफ़ न आहे, फुरू इख़्तिलाफ़ात आहिनि, सभिनि जा अक़ीदा हिकु जहिड़ा आहिनि, 5 वक़्त निमाज़ फ़र्ज़ु आहे, सभिनी वटि फ़र्ज़ु आहे, बाक़ी फुरू इख़्तिलाफ़ात आहिनि। इमाम मालिक रहमहुल्लाह उहा शइ आहे, सम्झो, जेको आहे सो उन जो इहो कौल आहे। त उन
तॾहिं माला बुध बिन वारे साईं फरमायो आहे ज़ाहिर शरीयत, लेकिन हक़ीक़त उनजो मक़्स जेको आहे अल्लाह जे औलिया जे सीननि मां मिलंदो आहे। अल्लाह जा औलिया मुख़्तलिफ़ आहिनि। अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे करामात सां नवाज़ियो आहे, हुन सां करामात सां नवाज़ियो आहे। हिकु ॿ करामत जेको आहे सो हिकिड़े बुज़ुर्ग जी ॿिए ॿुधी, असांजा साईं गौस ज़मान कुतुब दौरान ख़्वाजा साईं मोहम्मद उमर जान तग़म्मदहुल्लाह रहमतिही अफ़ाद अल्लाह अलैना मिन फ़्यूज़ाति बरकत, साईं जन जा जितां उन खां वधीक साईं जो वॾो बि अञा वालिद साहब फैज़ मुतक़िल थींदो आयो आहे। बहरहाल छो त करामातिल औलिया आहे हक़ुल, असां अहले सुन्नत जो अक़ीदो छा आहे? नबी साईं जन खे मोजिज़ात ऐं करामात औलिया, फ़र्क़ु सिर्फ़ु इहो आहे त जेकॾहिं ग़ैर नबी अल्लाह जो औलिया करे त उनखे करामत चइबो, ऐं जेकॾहिं को नबी करे ॾेखारे त उनखे मोजिज़ो चइबो। बाक़ी हक़ीक़त में सिर्फ़ु फ़र्क़ु इहो आहे। बाक़ी हूअं करामत मोजिज़ो छा खे चइबो आहे? उलमा फ़र्क़ु आदत जे ख़िलाफ़ु, मसलन पथर जेको ॻाल्हाईंदो आहे पथर कोन ॻाल्हाए, लेकिन पथर चयो अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह, आदत जे ख़िलाफ़ु इहो मोजिज़ो आहे। त हिकिड़ो यानी हिकु इहा ॻाल्हि थो ॿुधाए, यानी हिकिड़ी थींदी आहे जीअं हदीस जी सनद थींदी आहे न बाबा, सनद मां हीअ करामत ॿुधायांव थो सनद सां, छा सां? सनद सां। असांजा उस्ताद वरी उन्हनि जो उस्ताद, वरी उन्हनि जो उस्ताद मौलाना मोहम्मद, मूंसां पंहिंजे उस्ताद ॻाल्हि कई, वरी उन सां पंहिंजे उस्ताद ॻाल्हि कई, मौलाना मोहम्मद अज़ीम उनजो उस्ताद हो, उहो पाण जेको आहे पढ़ंदो हो मौलाना ख़ादिम हुसैन, मौलाना ख़ादिम हुसैन वॾो आलिम हो, को शक न आहे, जामिल माक़ूल मनक़ूल, एतिरे क़दुरु जो ख़्याली ॾुखियो किताबु आहे न बाबा, उलमानि खे ख़बर आहे ॾुखियो किताबु आहे ख़्याली, लेकिन शागिर्दनि शेर ठाहियो ख़ियालात ख़ियाली बस के बुलंदस्त वलेकिन बराए हल ख़ादिम हुसैन बसस्त। हाँ साईं ख़बर आहे ख़्याली ॾुखियो किताबु आहे न, ख़ियालात ख़ियाली बस के बुलंदस्त वलेकिन बराए हल ख़ादिम हुसैन बसस्त। अल्लाह ताला पनाह ॾिए, इल्म जो हिकिड़ो अल्लाह ताला इल्म सां गॾु तवाज़ो ॾिए, थोरो इल्मु घणो हूंदो आहे न त थोरो गुरूर थींदो आहे, अल्लाह पनाह ॾिए, अल्लाह पनाह ॾिए, उहो उनजो इल्मु ज़ाहिर थी वियो, पोइ समरात न मिलंदा। बहरहाल सो साईं जन उते मुंहिंजी जेकी उस्ताद ॻाल्हि कई, बहरहाल साईं जन आया साईं मोहम्मद जान, त थींदो आहे साईं मुरीदनि वटि आया, पोइ वरी जेको आहे सो मुरीदनि चयो त मुरीदनि जेको आहे चयो साईं हुनखे मौलाना ख़ादिम हुसैन खे रहमतुल्लाह अलैह त इहो साईं असांजा मुर्शिद आया आहिनि, तव्हांखे जेको आहे सो दावत आहे, त चई त अहिड़ा पीर असीब आहियूं, ठीकु ठीकु अहिड़ा पीर असीब आहिनि, अलाह वारा सात अयूब हा ख़ामोश आहे, सात साईं साईं जन बसि लफ़्ज़ ॿ ॻाल्हाया, बसि ॿुधाए मुना साईं जेको शागिर्दु हो मौलाना अज़ीम जो, मौलाना अज़ीम ख़ादिम चई आं ख़ुदि में आयल, बसि लफ़्ज़ ॿ फरमाई, आं ख़ुदि में आयल, इन जी माना पारसी लफ़्ज़ साईं घणो पारसी ॻाल्हाईंदा ख़ुदि पाण, जॾहिं साईं कोटिया विया तसफ़ में हिकिड़ो हूंदो आहे तसरुफ़, तवज्जो फरमायूं, राति जी सियारे जी राति एतिरे क़दुरु अचे पघर वियो कंहिंखां मौलाना ख़ादिम सम्झी वियो ॻाल्हि खे, सुबुह जो हलिया चिश्मे शरीफ़, उते जेको साईं जन मुरीद थिया, पोइ लताइफ़ तय कयऊं, सम्झो पोइ ख़िलाफ़त मिली, छो त साईं जन बाक़ाइदा अॻे इहा लताइफ़ बैद में जेको आहे ख़िलाफ़त मिली, सम्झो ॻाल्हि आहे, सम्झो। ॿियो हिकिड़ो वाक़ियो, हालांकि हिकिड़ो मां बिल्कुलु यकीन सां चवां थो आलिम बाअमल हो, छा हो? आलिम बाअमल हो। असांजे शाह सदर मस्जिद में हिकिड़ो बुज़ुर्ग ईंदो हो, अल्हम्दुलिल्लाह असां न ॾाहासीं इन जान जी ख़बर न हुई, बहरहाल ज़ियारत उनजी थी, ऐं उनजी असां इबादत ॾिठी वग़ैरह, तिलावत नवाफ़िल हो, कलंदर साईं ते ईंदो हो, अहिड़ा वॾा औलिया कलंदर साईं ते छो था अचनि? कलंदर साईं वॾो शान आहे, अफ़गानिस्तान खां वॾा वॾा बुज़ुर्ग ईंदा हुआ, हाणे बि अचनि था। बहरहाल जेको आहे सो मूं ॾिठो त मूंसां ॻाल्हि कई हाजी मोहम्मद उमर रहमतुल्लाह अलैह, जेको पाण तहज्जुद गुज़ार हो, 5 वक़्त निमाज़ पढ़ंदड़ हो, पाण मूंखे चवां त वलीउल्लाह को शक न आहे, यानी एतिरी क़दुरु जेको आहे सो तहज्जुद गुज़ार नेक वग़ैरह, मर्दम शुनास हो, हिकिड़ो आलिम हो, बाअमल बि हो, चवां थो बाअमल हो। उनजी नियाणीअ खे छा थियो? फालिज थियो, अधरंग थियो, छा थियो? त हाजी मोहम्मद उमर उन आलिम जो दोस्त हो, हालांकि बाअमल आलिम हो, चई त हाजी मोहम्मद उमर अहिड़ो को अलाह वारो सुझई,
या बि सनत सां थो ॿुधायां, या बि सनत सां किरामत। जेको मुंहिंजी नियाणीअ खे फालिज आहे, सोचे सोचे छो त हुनखे बि ख़बर हुई त हीअ मर्दम शुनास आहे, हाजी मोहम्मद उमर। पोइ जेको आहे सो चई आहे हिकिड़ी शख़्स सुॼे थी पर अचे मुश्किल, ज़ोर मां भरी वयुसि। बहरहाल कोटिया कंदा ज़ोर भरी आयो कराची आयो। बसि हिकिड़ो मुराक़बो तवजो कई जंहिंसां उहो सुती पई हूंदी, वेही न वेठल। ॿियो तवजो कई, बीहण लॻी। टियों तवजो कयईं, हलणु लॻी। हाणे उहो आलिम बा अमल वॾो, हाणे उहो जुमे जी निमाज़, ॿियो ॾींहुं जुमे जो हुजे, जुमे जी निमाज़ में ऐलान कई त अहिड़ा बि माण्हू आहिनि जेके अलाह जे ओलिया जे करामात खे तसरुफ़ खे नथा मञनि। उन आलिम जुमे जी वॾो मस्जिद आहे ख़िताब कंदे चई अल्हम्दुलिल्लाह, हिन जुमे जी निमाज़ में हिकिड़ो अलाह जो वली कामिल आहे जंहिंजे दुआ सां मुंहिंजी नियाणी शफ़ायाब थी। हाणे उहो आलिम ॻाल्हि करे कराची में इहा ॻाल्हि तॾहिं ते मोबाइल वग़ैरह कोन हुयूं, सम्झो। बहरहाल मशहूरु हुनखे ॿुधायो, शाम जो ज़ियारत करणु अचे लॻा। राति जो बुज़ुर्ग, ॾिसो बुज़ुर्गनि जा उहे अलाह वारा, हुन पंहिंजे हाजी मोहम्मद उमर खे चई त बाबा मूंखे सुबुह जो सवेल कढ हितां, सुबुह जो सवेल मूंखे हितां कढ, कोटिया वठी हल, जिते वापसि वठी हल, सम्झ। यानी हू बुज़ुर्ग हो, अलाह जो वली हो। कि मतां कराची में घणा जेको माण्हू जेको सो अचनि वग़ैरह, कसरत थिए ऐं मुंहिंजी इबादात वग़ैरह में जेको आहे खलल पवे, सभु ॻाल्हि आहे। छो त हिकिड़ो असांजो मक़ूलो बि हूंदो आहे, अशोहरत आफ़तुन, मक़ूलो आहे अरबीअ जो, घणो मशहूरु थियणु, इहा बि अलाह ताला पनाह ॾिए। आफ़त बि इनखे करार ॾिनो वियो आहे। बहरहाल त ॾिसो वॾो आलिम हो, बावजूदि उनजे न पंहिंजे दोस्त खे चई अहिड़ो को अलाह जो वली कामिल मिला जो, ऐं उनजी दुआ सां माशाअल्लाह शफ़ायाब थी। अलाह तबारक व तआला साईं जन जी दुआ आहे, अलाह साईं जन जी अलाह तबारक तआला सदन अल्लाह ताला उमिरि में बरकत ॾिए। अल्लाह ताला उनजे ख़ानदान में अल्लाह तबारक तआला का क़यामत इहा गादी आबाद हुजे ऐं इहो फैज़ सारी जारी रहे। छो त इहो अलाह वारा भली करे दुनिया मां मिसाल करे चुका आहिनि, हुनजो फैज़ जारी ईअं न आहे, जारी हूंदो आहे। ऐं जेके इदारा साईं जन क़ाइमु कया आहिनि, अल्लाह तबारक तआला क़यामत क़ाइमु रखे ऐं माण्हुनि खे जेको आहे सो तौफ़ीक़ ॾिए त इन इदारनि जी ख़िदमत कनि। ऐं साईं जन जा असीं शुक्रगुज़ार आहियूं, असांजे मदरसे में अचनि था, सदारतूं कंदा, थकावट ज़रूरु आहे। ऐं माफ़ु कनि, मुंहिंजो कलाम कुझु तवील थी हुजे, उन लाइ साईं जन खां मअज़रत था कयूं। मौज़ूअ खे हलाईंदासीं त पर लेकिन आउं पाण हदीस पढ़ी कान रसूल यतख़व्वलुना बिल मौइज़, नबी साईं असांजो ख़्यालु कंदा छा में वाइज़ करण में। छो कंहिंखे सुबुह जो दुकानु खोलणो आहे, कंहिंखे कहिड़ो कमु करिणो आहे, कहिड़ो जॾहिं अलाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो छा अहसन सो अहसन वजन, उन लाइ बि जेको आहे सो सहाबे किराम जो ख़्यालु कंदा हुआ। छा कंदा हुआ? ख़्यालु कंदा। तंहिंजे करे ख़ैरुल कलाम मां कल वदल आहियूं, जेको आहे सो वॾो को ख़तीब न आहियां, सम्झो खुशहाल बि न आहे, सम्झो फसाद बलागत न आहे, बसि जेको आहे सो असांजे साईं असांजे दोस्त हुकुम कयो, चंद अल्फाज़ जेके मुंहिंजे अलाह ताला तौफ़ीक़ मां ॾाढो पेश कया। ऐं भली जेकॾहिं अॻिते अल्हम्दुलिल्लाह मूंखां वधीक साईं असांजो मौलाना वक़ार अहमद साईं ॿिया मूंखां वधीक माशाअल्लाह हिननि खे ख़िताब अचनि था, पर पोइ वरी हूंदो आहे असांजे सिंध में हिकिड़ो मिसाल हूंदो आहे न, घर जो माण्हू हूंदो आहे उनजो वरी क़दुरु न हूंदो आहे। घर जो माण्हू अहिड़ा अलामतान वेठा आहिनि, अहिड़ा शख़्सियत वेठा आहिनि, सुठा वाइज़ ॼाणनि था, कनि था, लेकिन इहो आहे बहरहाल मूंखां वधीक ॿिया बि सिंध में पिया आहिनि, उन्हनि खे घुराइनि, सुठी ॻाल्हि आहे, भली घुराईंदा कनि, पर मक़सदु आहे कलाम मुख़्तसर ख़िताब जेको हुजे सो मुख़्तसर जे साईं जन ख़्यालु कंदा कयो। सुबुह जो निकिरनि था हुते दावत वग़ैरह दुआऊं वग़ैरह, साईं जन खे बि थकाव, उनजो बि तबियत जो ख़्यालु रखिणो आहे। ऐं इहा सुठी ॻाल्हि मूंखे ॾाढी वणी, चंद तुलबा पंहिंजा ख़िताब कया ताकी हिननि जो तजुर्बो थिए, मुस्तक़बिल जा मेमार आहिनि। अल्लाह ताला दरबार दुआ आहे अल्लाह ताला खे आलिम बा अमल बनाए। वाखिरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हाणे विस्तार कयो, पोइ सलाम दस्तार कयो।